नाज़रीन, रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो ईंदे ई महांगाई जो जिन बोतल में बाहर निकिरी वियो। टंडोलायार में फ्रूट भाजियन समेत बिन खाधे पीते जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था नसीर शाह जी ही रिपोर्ट। नाज़रीन, रमज़ान शरीफ़ जो महीनो ईंदे ही टंडो अलायार ज़िले में महांगाई जो जो जिन है सो बोतल मज़ा ॿाहिर निकिरी आयो है। रोज़ेदार सख्त परेशान है। अचो तो उन्हनि खां पुछो तो रमज़ान शरीफ़ के हवाले सां उन्हनि जो छा चवण आहे। रोज़ डेली वेजिस कमाइण वारो माण्हू केॾांहुं वञे। तव्हां हालत ॾिसो वीचारनि जी। अञा थोरो गाॾो खणी ॿिए थो थिए टूं अचो जो ॿियनि था मथां 100 रुपया रिश्वत वठियो ए था वञनि वरी गाॾी वारा था की पंहिंजी जॻह ते बीठा आहिनि। ग़रीबनि सां ज़ुल्म लॻो पियो। रोज़ कमाइण वारो रोज़ परेशान आहे। तव्हां हिननि खां पुछो रेट लिस्ट जेको हिननि खे ॾिनी अथनि पुछो हिननि खे पए थो हुन में जेका रेट गवर्नमेंट ॾिनी आहे हिननि खे। ख़ुदा ताला हिन ज़ालिम हुकमरान जहिड़ी वफ़ाक़ी हुकूमत तहिड़ी सिंध हुकूमत ॿिन्ही ते ख़ुदा ताला अज़ाब को विझे। गरीब माण्हू जो जीअण जंजाल आहे। दिहाड़ीदार मज़दूर जो शाम जो 300 रुपया कमाए थो, अटो वठे फ्रूट वठे छा वठे। हिते ज़ुल्म लॻो पियो आहे, लॉकडाउन लॻो पियो आहे, मज़दूरी आहे कोन। शाम जो रोज़े खोलण जे लाइ ज़ाहिर आहे हर कंहिंजी दिलि चवे थी कुछ न कुछ को वठी वञूं, पर पूरत नथी थिए। जो हरा खरबूजा भी रमज़ान से पहले 50 रुपए का 2 किलो था, 50 रुपए का किलो भी नहीं मिल रहा भाई। और ये केली बिक रही है 90 रुपए दर्जन। 90 रुपये केली है, केला नहीं केली है। कोई पुरसाने हाल नहीं है भाई। सब हर शे महंगी है, हर शे महंगी है। केड़ी शे सस्ती है बुधायो? जेका शे वठण वञूं मुतालबो आई कोने। महंगाई जो दौर है, सब कुछ महंगो है। गरीब मानू का कुछ हाल कोने बाबा। तो हले गरीब मानू 500 रुपया कमाइंदो 1000 रुपया घर जो खर्चो है। असां ये चाहे था वज़ीर आज़म के सस्ताई करण घुर्जे। हुकूमत पंहिंजे पाकिस्तान जी हर शइ महांगी है। हर को गरीब माण्हू जो फ्रूट वठी सके। हर शइ ते 100 रुपया 200 रुपया हीअं किलो है। दर्जन किलो पुछियो तो 100 रुपया दर्जन। ऐं छाई गुलाब पुछियो है 50 रुपया 60 रुपया पैसो। असां गुजारिश था करूं आवाम जे लाइ रिलीफ हुजे ऐं रमज़ान के महीने में ख़ासि माना के राहत हुजे। हर को गरीब माण्हू पंहिंजो पूरो करे पंहिंजो घर में ॿारनि खे रोज़ो खुलाए सके। तो जेके शइ पुछो 40 रुपया घटाए कोन्हे। जेके 50 रुपया 40 चइनि पिया ई थींदो ईअं त गरीब कुछ सफ़ा कोन्हे। लॻा पिया 500 दिहाड़ी लगी पई है। दिहाड़ी सफ़ा कोन थो लॻे। वांदे वेठा आहिनि। लॉकडाउन लॻो पियो आहे। दुकानूं बंदि पियूं, कारोबार आहे कोन। जी तो नाज़रीन, तव्हां ॾिठो तो रमज़ान शरीफ़ के महीने के हवाले से आम माण्हुनि वापारनि शहरनि जो इहो चवण है तो रमज़ान शरीफ़ जो महीनो ईंदे ही जेके शयूं हुयूं 10 रुपया किलो हुयूं से 20 रुपया किलो थी वियूं आहिनि। जंहिंमें फ्रूट है, भाॼियूं आहिनि, सब्जियूं आहिनि ऐं आम वापे जी शयुनि समेत जेके बि रोज़ेदारनि खे शयूं जेके ज़रूरत मुताबिक़ आहिनि उहे शयुनि जा अघ बीणा थी विया आहिनि हलिया। जॾहिं त इन जो इहो बि चवण आहे त दुनिया में जेके मज़हबी त्यौहार थियनि था ऐं पर ख़ासि करे हिते मुस्लमाननि जे हवाले सां जेको रमज़ान शरीफ़ जो महीनो अचे तो उन में असांजा मुसलमान दुकानदार थोड़े कारोबारी माण्हू जेको आहिनि तो हर शइ के जो अघु बीणो करे था छॾीनि, जंहिं ते हुकूमत तरफ़ां का बि तवजो न पई ॾिनी वञे। ऐं जॾहिं त दिहाड़ी ते कमु कंदड़ ऐं आम माण्हू गरीब माण्हू सख़्तु परेशान आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त असां जेको रोज़ो खोलण जे हवाले सां असां में एतिरी सघंदा आहे त असां पंहिंजे रोज़े ऐं पंहिंजे बचनि जे ॿारनि लाइ का फ्रूट वग़ैरह या का शइ वठी सघूं या ईद जे हवाले सां का ख़रीदारी करे वठूं। हुकूमत खे घुरिजे त इन्हनि शयुनि ते कंट्रोल करे ऐं आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन टीम सां गॾु नसीर मंशा, मेहरान टीवी टंडोला।